भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा जे नए पैगाम सभिनी जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। कुझु ॾींहं अॻु सानिया मिर्ज़ा भारत जे हैदराबाद शहर में रमज़ान एक्सपो में दावत में शरीक थी हुई। इन तक़रीब दौरान हुन पंहिंजे चाहींदड़नि खे पैगाम ॾिनो जेको तेज़ीअ सां मक़बूल थी वियो। इंस्टाग्राम ते इहा वीडियो आई हुई जंहिंमें सानिया मिर्ज़ा निमाज़ जी अहमियत ते ज़ोर ॾींदे इन जी अदायगीअ जी तलक़ीन कंदे नज़र अचे थी। सानिया मिर्ज़ा मदाहन खे ताक़ीद कई त हू हिन एक्सपो जो दौरो करण खां अॻु में निमाज़ पढ़ण खे तरजीह ॾियनि। संदसि चवणो हो त निमाज़ सभ खां पहिरियां इबादतूं ऐं तरावियूं अदा करियो। इन खां अॻु हिते न अचो। हिते तहजुद पढ़ण जो बि इंतज़ामु आहे। इबादतुनि सां गॾोगॾु सभिनी शयुनि मां लुत्फ़ वठो। इबादत सां गॾोगॾु जेकॾहिं दावत रमज़ान हुजे त इन खां बहितर का जाइ नाहे हूंदी। सानिया मिर्ज़ा एक्सपो में शिरकत कंदड़ सभिनी खे अहिड़नि मेलनि में शामिलु थियण खां पहिरियां इबादत करण जी तरग़ीब ॾिनी। यादि रहे त 27 मार्च खां शुरू थियल दावत रमज़ान एक्सपो 10 अप्रैल ताईं जारी रहंदो, जंहिंमें खाधनि, कपिड़नि ऐं ॿियुनि शयुनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि।